शरदा सा मनुष्य जन्म अमोलो वरी को नहीं दोईंदा हरि को नहीं दो हरे राम 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 हरे राम 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 सत्संग कर तू शरदा सा मनुष्य जन्म अमोलो वरी को नहीं दोईंदा वरी को नहीं दो हरे राम 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 हरे राम 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 मात गर्भ में उल्टो मूर्ख लटके थे लटके थे मात गर्भ में उल्टो प्यारे लटके थे लटके थे मत गर्भ में उल्टो मूर्ख लटके थे लटके थे मात गर्भ में उल्टो लटके थे लटके थे चौरासी लख सूरन में मन बिटके थे बिटके थे 84 लाख जून में बटके थे बटके थे चौरासी लख सूरन में मन बिटके थे बिटके थे 84 लाख जून में बटके थे बटके थे मनुष्य जन्म अमोलो वरी को नहीं दोईंदा वरी को नहीं दो हरे राम 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 हरे राम 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 सत्संग कर तू शरदा सा मनुष्य जन्म अमोलो वरी को नहीं दोईंदा वरी को नहीं दो हरे राम 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 हरे राम हुसैन करी सो हाण करे वट वटवती वटवती जेकी करी सो हाण करे वट वटवती वटवती ये को करी तो हार करे वट वट वटी वट वटी शेवास मिरण दान कंदो सखी बासवती बासवती सेवा सिमरन पाण करी तो वस्तुवती वस्तुवती मनुष्य जन्म अमोलो वरी को नहीं दोईंदा वरी को नहीं दो हरे राम 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 हरे राम 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 सत्संग कर तू शरदा सा मनुष्य जन्म अमोलो वरी को नहीं दोईंदा वरी को नहीं दो हरे राम 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 हरे राम मनुष्य ने दारू किया सो जो आशादी वार बकला करी डाढो आनंद आयो वाणी केरी हुई पढ़ण में भी सुठिया ॿुधण में भी सुठिया पर जेसिताईं असां हुन वाणीअ जो हिकु हिकु वचन ते प्रैक्टिकल जामो नथा पायूं तेसिताईं कोई असर न आहे। मां सही ॻाल्हि ॿुधायां कुझु बि हूंदो पर प्रैक्टिकल नमूने उन ते अमल कयो जेतिरो अमल कंदो ओतिरो ई चार चिन्ह लॻंदा चवण जो मतिलबु इहो आहे
त हेॾा प्यारा असांजा हितनि जा सॼण, हेॾा प्यारा असांजा भाउ दीपक गोहेरा जा मिट माइट ऐं कुटुंब मिलो। उन खां वधीक संत साध जेके ॿाहिरां अचनि था, ओरो वारो ॾिसो केॾी रंगत लॻी पई आहे, रौनक लॻी पई आहे। इहा रौनक तव्हां, मां सही ॻाल्हि थो ॿुधायां, सुबुह बि मां हिकिड़ी ॻाल्हि चई, वरी थो तव्हां चवां, हज़ारे लखे रुपया ख़र्च करे तव्हां हेॾनि वॾनि संतनि खे कठो नथा करे सघो। सही ॻाल्हि थो ॿुधायां। हर संत चवंदा आहिनि पानी बहता गलत साधु रंगता भला। जेतिरा संत ॾिसंदव सभु घुमंदा नज़र ईंदव, कोई किथे को किथे को किथे को किथे। हर हंधि मतिलबु उहो रौनक वधाए रहिया आहिनि, सत्संग करे रहिया आहिनि ऐं प्रोग्राम करे रहिया आहिनि। पर हिकु हंधि हेॾा संत इकट्ठा करण मतिलबु इहो माता रुक्मिणी देवी हिन द्वारे जी मतिलबु कला आहे, या ईअं सम्झो रौनक आहे, रौनक जी जोत आहे। साईं जन जी फरमाइश, सुबुह हिकिड़ो मां भॼन चयो त उन्हीअ जी वरी फरमाइश थी आहे